बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम संगत, मां तव्हांजो दोस्त माशूक बलोच। यार जेको बि मां वीडियो रखंदो आहियां टिकटॉक जे बारे में, तव्हांखे रिक्वेस्ट आहे त उहो वीडियो फुल ॾिसो। मां चाहियां थो त जेके बि मुंहिंजा दोस्त टिकटॉक ते महिनत करे रहिया आहिनि, छो जो मां को टाइम हुयो जॾहिं मुंहिंजा जेके व्यूज़ ईंदा हुया उहे तक़रीबन 35-40 व्यूज़ ईंदा हुया। जंहिं ॾींहुं 70 व्यूज़ या 100 व्यूज़ ईंदा हुया, मां वॾो उन वीडियो ते ख़ुशि थींदो हुयो त मुंहिंजो वीडियो हाणे वायरल थी वियो आहे। सो मूंखे ख़बर आहे त तव्हां दोस्तनि जी फीलिंग जी सभु ख़बर आहे मूंखे त यार जेको माण्हू महिनत कंदो आहे उन जा वीडियो वायरल नथा थियनि त केतिरी तकलीफ़ थींदी आहे। सो मां इन जे लाइ कोशिशि करे रहियो आहियां त तव्हां दोस्तनि खे सम्झाए सघां त फॉर यू जा ट्रिक कहिड़ा आहिनि, टिकटॉक जा उसूल कहिड़ा आहिनि, टिकटॉक ते कीअं वायरल थींदो आहे माण्हू। सो इहा शइ सभु कुझु सम्झण लाइ तव्हांखे हिकिड़ी गुज़ारिश आहे त वीडियो पूरो ॾिसो। वीडियो ॾिसो कोन था, पोइ वरी तव्हां टिकटॉक ते कमेंट कंदा आहियो, चवंदा आहियो त माशूक भाई असांजे लाइ वीडियो ठाह, असां यूट्यूब ते सब्सक्राइब कयो आहे, ईअं कयो आहे। बिल्कुलु इहा तव्हांजी मोहबत आहे, तव्हांजो प्यारु आहे, तव्हां मूंखे यूट्यूब ते सब्सक्राइब कयो आहे, वरी उते कमेंट कयो आहे। इन में मूंखे छा आहे जो ख़बर पवंदी आहे त मुंहिंजो कहिड़ो दोस्त मूं सां गॾु हूंदो आहे। पर जेको मां इन यूट्यूब में सम्झाए सघंदुसि उहो टिकटॉक ते कॾहिं बि कोन सम्झाए सघंदुसि। मां तव्हांजे लाइ हिकिड़ो वीडियो न, मां तव्हांजे लाइ 10 वीडियो बि ठाहे थो सघां, 10 वीडियो बि ठाहे थो सघां, पर मुंहिंजो वीडियो ठाहिण सां तव्हांखे को बि फ़र्क़ु न पवंदो। हा, बाक़ी इहो अलॻि आहे त माना जंहिंखे ज़ाल नथी मिले उन जे बाबे खे ॿाहूं ॿधे रिक्वेस्ट करे थो सघां त बाबा हे मुंहिंजो छड़ो आहे, महिरबानी करे के हिन खे जेको सो हिन जी शादी करा, न त हे जेको सो एहतजाज में जेको सो असां टोटल छड़ा उन वटि घुराईंदासीं ऐं एहतजाज कंदासीं त पोइ रोड रस्ता घिटियूं सभु बंदि थी वेंदनि। इहो मुंहिंजो फर्ज़ु आहे त मां तव्हांजे लाइ इहो वीडियो ठाहे थो सघां। बाक़ी जेको टिकटॉक ते वायरल थियण लाइ यूट्यूब तव्हांखे कंटिन्यू जॉइन करिणो आहे, मूं सां गॾु रहणो आहे। 2 महीना खनि मूं सां गॾु रहंदव, इनशाला मां तव्हां सां वाइदो थो कयां। हे मूंखे ख़बर आहे नंढे यूज़र जो महिनत जो फल न मिलंदो आहे त केतिरी तकलीफ़ थींदी आहे। उहो मां तव्हां सां वाइदो थो कयां त मां तव्हांखे फॉर यू ते आणींदुसि ऐं ट्रेंडिंग ते आणींदुसि। छो जो मूंखे ख़बर आहे पंजाबी टोटल जेको सो पंहिंजनि खे सपोर्ट कंदा आहिनि, त असां वारा सिंधी जेके टिकटॉकर आहिनि, मूंखे कावड़ उन्हनि माण्हुनि ते ईंदी आहे जेके सिंधी टिकटॉकर असांजा आहिनि, जेके पंहिंजनि दोस्तनि खे प्रमोट न कंदा आहिनि। पर मां तव्हां सां गॾु आहियां, हर घड़ी में गॾु आहियां। इहो टिकटॉक अचिणो वञिणो आहे, पर इन में मोहबतूं क़ाइमु रहनि। मां तव्हांखे टिकटॉक ते जेतिरो मूंखां सपोर्ट थी सघियो मां तव्हां भाइरनि खे सपोर्ट कंदुसि। अगरि ॿिया टिकटॉकर असांजा सिंधी नथा कनि त मां हाज़ुर आहियां। मां तव्हांजो भाउ माशूक बलोच हर वक़्तु हाज़ुर आहियां। पंजाबी अलाए काथां खां काथे पहुता, हेतिरी नंढे यूज़र खे ॾिसनि पिया था त हाणे हे हीअं ग़रीब आहे, मिसकीन आहे, उनखे छिके अलाए काथे उरूज ते आणनि था। असां वारा टिकटॉकर ॻोल्हींदा था अचनि त कहिड़ी माई सां वीडियो ठाहियूं, कहिड़ी माई सां वीडियो ठाहियूं। अड़े ख़ुदा जा बंदो, कम से कम एतिरो त कयो, माइन तव्हांखे प्रमोट कोन कयो, माइन तव्हांखे वायरल न कयो आहे। वायरल इन्हनि दोस्तनि कयो आहे जेके हींअर दोस्त तव्हांखे ॾिसनि पिया था, जेके तव्हांजे दोस्त लाइकूं था कनि, कमेंट था कनि। इहो अकुल असां वारे टिकटॉकरनि खे आहे कोन। त कम से कम तव्हां ओतिरो त कयो त 4 वीडियो जेकॾहिं मायुनि सां ठाहियो था त हिकिड़ो वीडियो पंहिंजे दोस्तनि खे ठाहियो जिन्हनि सपोर्ट कयो तव्हांखे, जिन्हनि खे तव्हांखे अॻिते आंदो आहे। त कम से कम उन्हनि जी दिलि ख़ुशि थी वेंदी त यार असां हिननि जा सपोर्टर आहियूं, हिननि असांखे जेको असांजे लाइ कोशिशि कई आहे। सो अल्लाह पाक ख़ैरु कंदो, इनशाला मां तव्हां सां गॾु आहियां। पर महिरबानी करे यूट्यूब में मूं सां गॾु रहिजो, छो जो हिन में वीडियो हिकिड़ो वॾो थी वेंदो आहे। उन में मां टोटल हवाला बि तव्हांखे ॾेई सघंदुसि, तव्हांखे सम्झाए बि सघंदुसि, ऐं यूट्यूब जा उसूल, फॉर यू जा ट्रिक, उहे टोटल मां तव्हांखे ॿुधाए सघंदुसि। उन जे लाइ सभ खां पहिरियां तव्हां पंहिंजो कॉन्टेंट ठाहियो। कॉन्टेंट कहिड़ो बि, ईअं न आहे त कॉन्टेंट हर भरू तव्हांजे लाइ माना एटीट्यूड वारो हुजे, फलाणो हुजे, गुरूर वारो हुजे, न। कहिड़ो बि कॉन्टेंट हुजे, खिलबोग वारो हुजे, शाइरी वारो हुजे, मस्ती वारो हुजे, मज़ाक वारो हुजे, को बि पंहिंजो कॉन्टेंट खणो। पंहिंजो कॉन्टेंट फ़र्ज़ु कयो हाणे तव्हां मुंहिंजे वीडियो जी कॉपी था कयो, ठीकु आहे। अगरि मुंहिंजे वीडियो जी कॉपी कयो था त उहा मुकमिल मुंहिंजे वीडियो जी कॉपी कयो, उनखे बिल्कुलु वठो तव्हां।
हिकिड़ो ॾींहुं 2 ॾींहं 3 ॾींहं पूरो महीनो तव्हां जेॾीमहिल हिननि खे ॾिसंदव न त टिकटॉक वारा ॾिसंदा त हिननि जो हिकिड़ो ई कॉन्टेंट आहे। सभ खां पहिरियों ॾिसंदा आहिनि कॉन्टेंट हिननि जा केतिरा आहिनि, पोइ उन कॉन्टेंट में उहे मुंझी पवंदा आहिनि। ॾिसंदा जेॾीमहिल त हिकिड़ो ई कॉन्टेंट आहे न, त पोइ उहे टिकटॉक वारा छा कंदा आहिनि, उन कॉन्टेंट खे प्रमोट कंदा आहिनि, अॻिते आणींदा आहिनि। सो सभ खां पहिरियां अॼोकी जेका मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां पियो थो, उहा आहे कॉन्टेंट। कॉन्टेंट को बि हिकिड़ो खणो, हिकिड़ो कॉन्टेंट खणो, कंटिन्यू उन कॉन्टेंट खे वठो, महीनो 2 महीना 3 महीना। छो जो मां पहिरियों मां बि मिक्स वीडियो ठाहींदो हुउसि। मिक्स वीडियोनि में कुझु बि कोन थींदव, को बि फ़ाइदो कोन पवंदव। हिकिड़ो कॉन्टेंट वठो, कंटिन्यू 2 महीना 3 महीना उन कॉन्टेंट खे वठो ऐं ॾिसो त तव्हांजा वीडियो आस्ते आस्ते वायरल कीअं था थियनि। इन खां पोइ वरी हींअर वीडियो बि वॾो थी वियो आहे, वरी इनशाला मां वरी तव्हांखे अॻिते वरी खोड़ सारियूं ॻाल्हियूं टिकटॉक जे बारे में ॿुधाईंदुसि, खोड़ सारा ट्रिक तव्हांखे ॿुधाईंदुसि। पर हिकिड़ी रिक्वेस्ट लास्ट में मां इहो रोज़ु जेको कंदो आहियां उहो ई माना मथे जो सूर वरी उहो ई कंदुसि त बाबा मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, ताकी मां जेको बि अपडेट ॾियां तव्हांखे, जेको बि टिकटॉक जे बारे में सम्झायां, उहे तव्हां वटि पहुचनि, त मुंहिंजा सिंधी भाउ अॻिते अचनि, मुंहिंजा बलोच भाउ अॻिते अचनि। तव्हां मां हिकिड़ो माण्हू बि निकितो न, हिकिड़ो माण्हू बि फॉर यू ते मुंहिंजे तरफ़ां आयो न, मूंखे जेतिरी ख़ुशी उन खे न थींदी, उन खां ॿीण ते ख़ुशी मूंखे थींदी। छो जो मां मुनाफ़िक़ न आहियां, मां दिलि वारो माण्हू आहियां। मां दिलि सां पंहिंजे भाइरनि खे अॻिते आणण जी कोशिशि कंदो आहियां। मां नंढो यूज़र थी गुज़रियो आहियां, मूंखे ख़बर आहे नंढे यूज़रनि में तकलीफ़ केतिरी हूंदी आहे, केतिरे महिनत खां पोइ वीडियो वायरल न थींदा आहिनि, दिलि टुटी पवंदी आहे। सो यूट्यूब ते जंहिं सब्सक्राइब न कयो आहे उहो महिरबानी करे सब्सक्राइब करे, जेके वीडियो महिरबानी करे हीअ वीडियो शेयर बि लाज़मी कंदा कयो, जेके नंढा यूज़र आहिनि उन्हनि वटि पहुचे वीडियो, ताकी उहे ॾिसनि, उहे बि अची असांजे यूट्यूब ते गॾु रहनि। वॾी महिरबानी, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, अल्लाह पाक तव्हांखे कामयाबु रखे। गॾु हूंदासीं इंशाअल्लाह, फोरियूं ते कोशिशि कंदासीं आस्ते आस्ते दोस्तनि खे अॻिते आणियूं। सो लव यू, अल्लाह पाक ख़ुशि रखे तव्हांखे। छड़ा इतिहाद ज़िंदाबाद जो नारो कमेंट में हुजे त छड़ा इतिहाद खे कामयाबु रखिणो आहे, कंटिन्यू रखिणो आहे, छड़ा इतिहाद खे ख़तमु नाहे करिणो। त मूंखे कमेंट बि कंदा कयो त छड़ा इतिहाद ज़िंदाबाद। ठीकु आहे, लव यू। जंहिंखे सम्झ में न आयो वीडियो, जंहिंखे जेको टिकटॉक ते मसइलो आहे उहो बि कमेंट करे मूंखे ॿुधाए, ताकी मां नेक्स्ट वीडियो जेको ठाहे सघां उहो उन लाइ ठाहे सघां। तो लव यू। हाणे इजाज़त ॾियो पंहिंजे भाउ खे, इनशाला गॾु हूंदासीं, गॾु टिकटॉक ठाहींदासीं, गॾु वायरल थींदासीं इनशाला। लव यू आहे, ख़ुदा हाफ़िज़।